रसूल महाजरीन जान मोहम्मद जूणे जो जान मोहम्मद जूणे जे 1304 हिजरी बमुताबिक 1887 ईस्वीअ में लाड़काने खां कुछ किलोमीटर उत्तर तरफ़ लाड़कानो रतोदेरो रोड ते क़ाइम तारीख़ी ॻोठ धामराहा में अख खोली। संदसि वालिद हाजी करीम बख्श खान चांडका जे मोतबर ज़मींदारनि में शुमार थींदो हो। जान मोहम्मद जूणे जे अरबी ऐं फ़ारसीअ जी इब्तिदाई तालीम पंहिंजे नंढड़े वाहण धामराहा मां हासिल कई। हिन वक़्तु उहो मदरसो ख़त्म थी चुको आहे। जॾहिं असीं उन मदरसे वारी जाइ ते पहुतासीं त वालेकुम सलाम जी साईं। भाऊ हिते बारिस्टर जान मोहम्मद खान जूणे जो हिते धामरान जो हुयो, धामरान मंझि पढ़ियो। बिल्कुल पढ़ियो आहे। इहो ई आहे त हिते जेका उन्हनि जी शुरूआत थी आहे तालीम जी अरबी ऐं फारसीअ जी, उहा थी कुड़नि जो हिते मदरसो पंहिंजे ॻोठ जे अंदरि धामरान में। असांजो ॾाढो साईं हो मौलवी नबी बख्श उहो ई माना मदरसो हिते हुयो। उहो ई मदरसो आहे। हिन वक़्तु हाणे मदरसो नथो हले, बाक़ी हिन जॻह आहे, बाक़ी मदरसो इहो ई हो। मदरसो इहो साॻियो ई आहे जिते बारिस्टर जान मोहम्मद जूणे जो पढ़ियो। हाणे उन्हनि जो घर आहे, ही उन ई ख़ानदान सां तालुक़ रखे थो। मां उनजो पोटो आहियां। हुनजो पोटो आहे। तव्हां नालो साईं? मोहम्मद अयूब। 12 वरहनि जी उमिरि में ॻोठ खैरोदेरो तालके रतोदेरो में सिंधी स्कूल में दाख़िल थियो। हुन खां पोइ अंग्रेज़ी तालीम जी हासिलात लाइ हुन लाड़काने जे मदरसतुल इस्लाम में पेर पातो, जितां हुन प्राइमरी 5 दर्जा पास कया। जॾहिं हू लाड़काने में पढ़ंदो हो तॾहिं मोहम्मद अयूब खोड़ो, गुलाम मोहम्मद इसरान, उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो, हैदर बख्श जतोई बि मदरसे जा शागिर्द हुआ ऐं उते सिंध जी ॿियनि केतिरनि ई नामियारनि शख़्सियतुनि तालीम हासिल कई। जान मोहम्मद जूणे जो वधीक इल्म जे हुसूल लाइ कराचीअ जे सिंध मदरसतुल इस्लाम जो दर खड़कायो। हिन कराची जे उन इदारे मां मैट्रिक पास कई। तंहिं बाद पंहिंजे वालिद साहब खां इजाज़त वठी कानून जी तालीम हासिल करण लाइ विलायत ॾांहुं रवानो थियो। हू तक़रीबन साल 1910 ईस्वी में इंग्लैंड ॾांहुं बैरिस्टर जे इम्तिहान लाइ सिंध मां रवानो थी वियो। उन खां पोइ 5 सालनि जे तवील सफ़र ऐं वतन जी जुदाईअ खां पोइ हू बैरिस्ट्रीअ जे इम्तिहान में कामयाब थी साल 1915 ईस्वी जी शुरूआत में पंहिंजे वतन अज़ीज़ ॾांहुं ख़ैरियत सां मोटी आयो। सिंध में पहिरियों बैरिस्टर गुलाम मोहम्मद भुरगिड़ी ऐं उन खां पोइ ॿियो रेस जान मोहम्मद जूणे जो हो। जान मोहम्मद जूणे जो इंग्लैंड मां वापसि वरण बैदि कुझु अरसो कराची में ई रही वकालत शुरू कई, पर पोइ जल्द ई कराची छॾे लाड़काने में अची ऑफिस खोलियाईं। लाड़काने में सुकूनियत अख़्तियार करण खां पोइ जल्द ई संदसि वालिद गुज़ारे वियो, जंहिं करे घर ख़ानदान तोड़े ॿनी ॿारे जो वहिंवार हिन जे कुल्हनि ते अची पियो। लाड़काने खां रतोदेरो रोड ते संदसि वालिद जे नाले सां मनसूब हिकु ॻोठ रईस करीम बख्श जूणे जो हिन वक़्तु बि मौजूदु आहे। उन वक़्तु हुन लाड़काने में पंहिंजे लाइ हिकु 2 माड़ बंगलो ठारायो, जेको अॻिते हली ख़िलाफ़त कमेटी ऐं हिजरत कमेटीअ जो ॼण त मर्कज़ बणिजी वियो। हूअं बि लाड़काने जी वकालत दौरान हिन वटि रोज़ानो हज़ारे माण्हू संदसि ऑफिस में मौजूदु हूंदा हुआ। हिन जो दस्तरख़्वान हमेशह महिमाननि सां भरियल हूंदो हो। अॼु बि उहो बंगलो गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज लाड़काने जे भरिसां ईदगाह जे साम्हूं यादगार तौरु ॾिसी सघिजे थो, जंहिंजो काफ़ी हिसो नए सिर तामीर थी चुको आहे, पर संदसि हिकु कुंड हिन वक़्तु बि पुराणी तामीर थियल मौजूदु आहे। लाड़काने में वकालत दौरान 1917 ईस्वी में जॾहिं गुलाम मोहम्मद भुरगिड़ी कराचीअ में मुस्लिम लीग जी ऑफिस खोली त जान मोहम्मद जूणे जो बि मुस्लिम लीग में शामिल थियो। हालांकि उन वक़्त ताईं सिंध जा कुझु माण्हू ई हिन जमायत में शामिल थिया हुआ। उन वक़्त ताईं मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जे मक़सदनि में को एॾो वॾो फ़र्क़ु न हो। ख़िलाफ़त तहरीक तुर्की पहिरीं जंग अज़ीम खां अॻु हिकु आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क हो। उतां जे सुल्तान खे मुसलमाननि तरफ़ां ख़लीफ़े वारो दर्जो हासिल हो। उन करे तुर्कीअ जे हर सुल्तान खे दुनिया जा मुसलमान ख़लीफ़तुल मुस्लिमीन करे छॾींदा हुआ। पहिरीं जंग अज़ीम दौरान दुनिया 2 हिसनि में विरहाइजी वई। हिकु हिसे में बरतानिया ऐं संदसि इतिहादी मुल्क हुआ ऐं ॿिए तरफ़ जर्मनी ऐं उन जा मददगार मुल्क। इन्हनि ॿिन्ही ब्लाकनि जा साथारी मुल्क हिक ॿिए ख़िलाफ़ कात कुहाड़ा खयूं बीठा हुआ। उन दौर में बरतानिया जा इतिहादी मुल्क तुर्कीअ ते मुख़्तलिफ़ पाबंदियूं लागू करे तुर्की सल्तनत खे टुकड़ा टुकड़ा करण लाइ सोचे रहिया हुआ। हितां जे मुसलमाननि इन साज़िश ख़िलाफ़ लखनऊ में ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फ्रेंस सॾाए सख़्तु एहतजाज कयो। उन कॉन्फ्रेंस में इहो फ़ैसिलो कयो वियो त तुर्की सल्तनत जी बका लाइ 17 अक्टूबर 1919 ईस्वीअ ते दुआ घुरी वञे, जंहिंखे पहिरियों यौमुल ख़िलाफ़त नालो ॾिनो वञे। उन फ़ैसिले तहत लाड़काने में यौमुल ख़िलाफ़त मल्हाइणु ॾाढो ॾुखियो कमु हो, पर लाड़काने जे कारकुननि वॾे जोश जज़्बे सां जान मोहम्मद जूणे जो ऐं पीर तुराब अली शाह राशिदी अली खान वारे जी क़यादत में
यौमुल खिलाफ़त खे पाणी ॾियण लाइ तयारियूं शुरू कयूं। मुक़रर तारीख़ 17 अक्टूबर ते जान मोहम्मद जूनेजे जे बंगले साम्हूं ईदगाह में निहायती धामधूम सां जलसो थियो, जंहिंमें लाड़काने ज़िले जे सवें माण्हुनि शिरकत कई। उन ईदगाह वारे मैदान ते हाणे ईदगाह सां गॾु ई हिकु शानदार मदरसो ऐं मस्जिद बि क़ाइमु आहे। अहिड़े नमूने नवंबर 1919 ईस्वी में तुर्कीअ सां थींदड़ ज़ियादतुनि ख़िलाफ़ दिल्लीअ में ऑल इंडिया ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस जो पहिरियों इजलास घुरायो वियो, जंहिंमें सिंध मां मौलाना ताज महमूद अमरोटी, पीर तुराब अली शाह, जान मोहम्मद जूनेजो, शेख अब्दुल अज़ीज़ ऐं हाजी अब्दुल्ला हारून समेत ॿिया केतिराई माण्हू शरीक थिया। उते जान मोहम्मद जूने जे ख़ुतबाए सदारत दौरान सिंध में कारकुननि ते थींदड़ ज़ुल्म बि रिकॉर्ड कराया। उन कॉन्फ्रेंस में इहो ठहराव पास कयो वियो त हुकूमत तरफ़ां 13 खां 16 डिसंबर 1919 ईस्वी ते रिथियल सुलह जशन में को बि मुसलमान हिसो न वठे। उन गॾिजाणी में इहो फ़ैसिलो कयो वियो त सिंध में जश्न सुलह खे नाकाम बणाइण जे लाइ उन्हनि ज़िलनि जा नुमाइंदा भरपूर कोशिश कनि। मुख़्तलिफ़ नुमाइंदनि खे अहिड़ा ज़िला विरहाए ॾिना विया। उन गॾिजाणीअ में लाड़कानो ज़िलो जान मोहम्मद जूनेजे जे हवाले कयो वियो। जान मोहम्मद जूने जो अहिड़ी ज़िम्मेवारी मिलण सां ई पीर तुराब अली शाह ऐं सैयद अली अनवर शाह जी मदद सां सुलह जशन जी जाइ ते मातमे जशन जूं कोशिशूं शुरू करे ॾिनियूं। आख़िर जशन वारे ॾींहुं माण्हुनि कारा झंडा खणी हिकु ज़बरदस्त मातमी जुलूस कढियो। उन हड़ताल वारे ॾींहुं लाड़काने शहर में मुकमिल वीरानी छायल हुई। वापारियुनि ऐं दुकानदारनि लाॻीतो 5 ॾिहाड़ा पंहिंजो कारोबार बंदि रखियो। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई पंहिंजे किताब यादे जाना में लिखे थो त उहा हड़ताल ऐं उन ॾींहं वारे कारनि झंडनि सां शहर में निकितल जुलूस अंग्रेज़ सरकार खे थरथले में आणे छॾियो। जान मोहम्मद जूने जे ख़िलाफ़त तहरीक खे ज़ोर वठाइण लाइ ऐं माण्हुनि में ईमान जे जज़्बे खे बेदार करण लाइ सिंध जे कुंड कुर्छ जो दौरो कयो। जेकबाबाद में जेका ख़िलाफ़त तहरीक कॉन्फ्रेंस 1920 ईस्वी में थी, उन कॉन्फ्रेंस में जान मोहम्मद जूने जे पंहिंजी तकरीर में चयो हो त मां अॼु खां वठी अंग्रेज़नि सां पंहिंजा हर क़िस्म जा तालुकात ख़तमु करियां थो। मां अॼु खां पंहिंजी सरदारी, पंहिंजी कुर्सीअ जो एज़ाज़, पंहिंजी म्यूनिसिपल कमिश्नरी, लोकल बोर्ड जी मेंबरी ऐं बैरिस्ट्री जी डिग्री अंग्रेज़नि खे वापसि करियां थो। न रुगो इहो पर अॼु आउं पंहिंजी ज़रई ज़मीन जी ढल ऐं आबियानो बि अंग्रेज़ सरकार खे ॾियण खां इनकार करियां थो। बैरिस्टर साहब जी उन जोशीली तकरीर माण्हुनि ते अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ वॾो असरु कयो ऐं खैन क़ुर्बानीअ जे लाइ तयारु कयो। जलसे में वेठल हज़ारे माण्हुनि अंग्रेज़नि सां तालुकात ख़तमु करण जी ताईद कई ऐं पंहिंजी हर शइ क़ुर्बान करण जो ऐलान कयो। उन खां पोइ अंग्रेज़ सरकार हिन मर्द मुजाहिद खे तकलीफ़ूं ॾियणु शुरू कयूं। संदसि ज़मीन जो पाणी बंदि कयो वियो, जंहिं करे समूरी ज़मीन गैराबाद थियण लॻी। अंग्रेज़ सम्झनि पिया त ईअं करण सां हीउ ख़िलाफ़त तहरीक खे छॾे संदन आॾो झुकंदो, पर हीउ न झुकियो। बहरहाल उन वक़्त जे आलमनि इहा फ़तवा जारी कई त मुसलमान हिन मुल्क मां हिजरत कनि। पंहिंजे दीन जी सलामतीअ लाइ जान मोहम्मद जूने जे बर सगीर जे मुसलमाननि खे हिजरत लाइ तयारु कयो ऐं पंहिंजे ख़र्च ते रेल गाॾीअ जो इंतज़ाम कयो। उन वक़्तु 3 जुलाई 1920 वारी अल वहीद इख़बार लिखियो त रैसुल महाजरीन बैरिस्टर जान मोहम्मद जूने जे ऐलान कयो आहे त 9 जुलाई 1920 ईस्वीअ ते स्पेशल ट्रेन निकिरंदी जंहिं में मुसलमान हिजरत लाइ अची वञनि। संदन उन ऐलान ते सिंध जे हर ज़िले ऐं हर शहर मां माण्हू हिजरत लाइ अची लाड़काने पहुता। पूरे बर सगीर मां मुहाजिरनि जो उहो पहिरियों काफ़िलो सिंध जे ज़िले लाड़काने शहर मां बैरिस्टर जान मोहम्मद जूने जी अॻवानीअ में अफ़गानिस्तान रवानो थियो। स्टेशन जे प्लेटफॉर्म ते रेस जान मोहम्मद जूने जे ऐं मौलाना ताज महमूद अमरोटीअ खे गुलनि जा हार विधा विया। गाॾी 8:20 ते रवानी थियणी हुई, पर तय थियल किराए में 3000 जे इज़ाफ़े सबबि गाॾी 4 बजे निकिती। कुल किरायो 14,000 रुपया वरितो वियो। उन स्पेशल रेल गाॾीअ में जान मोहम्मद जूने जे सां कुल 750 सिंध जा महाजिर हमसफ़र हुआ, जिन मां लाड़काने जे मुख़्तलिफ़ तालकनि मां औरतुनि ऐं ॿारनि समेत मर्दनि जो तादादु 283 हो। जेकबाबाद ज़िले मां कुल 113 मर्द, सखर ज़िले मां 63 मर्द ऐं ॿिया मुहाजिर ॿियनि ज़िलनि मां हुआ। उन काफ़िले में तक़रीबन 100 औरतूं बि हुयूं, जिन सां केतिराई नाबालिग ॿार बि हुआ। मुहाजिरनि में 135 बलोच ऐं 25 सैयद बुज़ुर्ग हुआ। उन काफ़िले में जान मोहम्मद जूने जे सां गॾु संदसि नंढो भाउ पीर बख्श बि हो, जेको साणसि पिशावर ताईं गॾु वियो हो। 16 जुलाई 1920 ईस्वी जुमे ॾींहुं काफ़िलो पिशावर मां निकिरी 19 जुलाई 1920 ईस्वीअ ते जलालाबाद पहुतो। हुन उते महाजिरनि खे मुनज़िम करण लाइ वॾी जिदोजहद कई। मौलाना मोहम्मद अली जौहर जी संगत में
अजमेर जी खिलाफ़त कॉन्फ्रेंस में शरीक थियण जे लाइ वियो। उते ख़ैस थोरो बुखार थी पियो ऐं हू जलसे में न वञी सघियो, पर पंहिंजी फ़ारसीअ में लिखियल तक़रीर पढ़ण जे लाइ मोकिलियाई। संदसि तबियत तमामु घणी ख़राब थी वई। ताजो 27 रजबुल मुरजिब 1339 हिजरी 16 अप्रैल 1921 ईस्वीअ ते 33 सालनि जी ॼमार में हज़रत ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती ग़रीब नवाज़ जी दरगाह अजमेर शरीफ़ में सुबुह जे वक़्तु वफ़ात करे वियो। संदसि जनाज़े जी नमाज़ ख्वाजा साहब जी दरगाह में मौलाना हकीम मोइनुद्दीन अजमेरीअ पढ़ाई ऐं ख़ैस अजमेर शरीफ़ जी दरगाह भरिसां सागर तलाउ जे किनारे दफ़न कयो वियो। संदसि वफ़ात बाबति पिणु मुख़्तलिफ़ राया आहिनि। के ख़बरूं आहिनि त ख़िलाफ़त तहरीक जी नाकामीअ सबबि दिलि बर्दाश्ता थी बीमार थी पियो ऐं के ख़बरूं आहिनि त ख़ैस ज़हर ॾिनो वियो हो। रईस जान मोहम्मद जूनेजी जी ज़िंदगी ऐं संदसि जिदोजहद ते हिन वक़्तु 3 किताब मार्केट में मौजूदु आहिनि। हिकु मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियल यादे जाना, ॿियो मोहम्मद उस्मान जो सहेड़ियल हिजरत तहरीक जो सरवाण बैरिस्टर रईस जान मोहम्मद जूने जो ऐं टियों मंज़ूर हुसैन राठौर जो उर्दूअ में तर्जुमो ऐं तरतीब ॾिनल फ़रंगी साम्राज्यत के ख़िलाफ़ मज़ाहमती जंग के रूहे रवां रईसुल महाजरीन रईसुल मुजाहिदीन बैरिस्टर जान मोहम्मद जूने जो की ज़िंदगी व जिदोजहद। जॾहिं त धामराह में हिकु गेट संदसि यादगार तौर तामीर कराई वई आहे ऐं हिकु प्राइमरी स्कूल बि संदसि नाव सां मनसूब कयो वियो आहे ऐं लाड़काने शहर में हिकु रोड संदसि नाले सां पिणु मौजूदु आहे। ही रोड स्टेट लाइफ जी बिल्डिंग जे ॾाखणे पासे खां शुरू थिए थो ऐं शेख बिरादरी जी आफ़ीस वटि ख़तमु थिए थो।